सखर पुलिस जा अहलकार बदनाम धाड़ेलन जा साथारी निकता। SHO उबैद धारेजो जी फरियाद ते सईदाबाद चौकी इंचार्ज शबीर भयो ऐं हिक अणॼातल जवाबदार खिलाफ केस दाख़िल। FIR में ॼाणायो वियो आहे त पुलिस अहलकार शबीर भयो बदनाम धाड़ेलन कश्मीर उर्फ कशू जतोई ऐं सलाम उर्फ सलू अथराणी जतोई जो साथी आहे। शबीर भयो ॾोहारियुनि खे हथियार ऐं खाधे पीते जो सामान पहुचाइण सां गॾु धाड़ेलन सां गॾिजी माण्हू अगवा कराए भुंग एवज़ आज़ाद कराईंदो आहे। शबीर भयो खे धाड़ेल कश्मीर जतोई ऐं सलाम अथराणी खे सामान ॾियण लाइ वेंदे अखियुनि सां ॾिठो आहे। पुलिस पारां बीहारण जे इशारे ते हुननि असां मथां सिधा फायर कया। जी बिल्कुल, सखर पुलिस जा अहलकारनि जेके उहे धाड़ेलन सां जारी ऐं उन जा साथारी हुजण जो इंकशाफ थियो आहे। अहिड़े हवाले सां सखर जे एयरपोर्ट थाणे ते FIR दाख़िल कई वई आहे। सईदाबाद कचे जी हिकिड़ी चौकी आहे, उनजे इंचार्ज शबीर भयो ऐं हिकु नामालूम मथां अहिड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंजो फरियादी जेको आहे उहो एयरपोर्ट थाणे जो SHO उबैद धारेजो आहे। हुन ॼाणायो आहे त शबीर भयो बागड़ी जे कचे जे बदनाम धाड़ेलन कश्मीर उर्फ कच्छू जतोई ऐं सलाम उर्फ सलू अतराणी जतोई जो साथी आहे। अहिड़ो FIR में ॼाणायो वियो आहे ऐं वधीक ॼाणायो वियो त जेको ॾोहारियुनि खे हथियार ऐं खाधे पीते जो सामान पिणु पहुचाईंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु धाड़ेलन जो साथी थी करे माण्हू अगवा कराईंदो आहे ऐं भुंग एवज़ उहे माण्हू आज़ाद कराईंदो आहे। अहिड़ा संगीन नोयत जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे FIR में लॻाया विया आहिनि ऐं इहो पिणु चयो वियो आहे त धाड़ेलन ज़रिए वापारियुनि ऐं दुकानदारनि खां भत्तो वसूल कंदो रहे थो। ऐं असां ॻुझे इतलाह ते गुलज़ार धमधमे वटि छापो आहियूं त शबीर भयो हिकु नामालूम माण्हू सां गॾिजी धाड़ेलन कश्मीर जतोई ऐं संदसि सौट सलाम उर्फ सलू अतराणी खे सामान ॾियण वञी रहियो हुयो। छापे दौरान उन्हनि खां कट्टो बरामद थियो, जॾहिं त जेके जवाबदार आहिनि शबीर भयो उन्हनि पुलिस खे ॾिसी मथां फायरिंग कई ऐं हू पाण फरार थी विया आहिनि। अहिड़ो FIR में ॼाणायो वियो आहे। इन हवाले सां शबीर भयो सां असांजो राब्तो थियो त उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजे मथां जेका दाख़िल FIR आहे उहा कूड़ी आहे ऐं मुंहिंजे मथां लॻायल इल्ज़ाम पिणु उहे कूड़ा आहिनि। जॾहिं त SHO जेको आहे एयरपोर्ट जो उबैद धारे जो अहिड़े इल्ज़ाम हयो आहे शबीर भयो त उन 20 लख रुपया सूबल खरोस जेको बदनाम ॾुआरी आहे उन खां वठी करे मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ी FIR दाख़िल कराई आहे ऐं मथियनि ऑफिसरनि खे पिणु जेको आहे मिसगाइड कयो आहे। ॿुधाईंदो हलां त सखर पुलिस जी जेके मोबाइलियूं आहिनि उहे पिणु जेके बदनाम ॾुआरी आहिनि कश्मीर और कच्छू जतोई तोड़े, उन खां अलावा यासिर उर्फ कामाठ जतोई जेको आहे उहो इस्तेमालु कंदो रहे थो ऐं अहिड़ियूं जेके वीडियो आहिनि उहे पिणु वायरल थियूं ऐं KTN न्यूज़ ते पिणु उहे नशर थियूं आहिनि। पर इन बावजूदि DIG सखर तौरु SSP सखर जेके धाड़ेलन वटि इस्तेमालु थियल मोबाइलियूं आहिनि उनजो को बि नोटिस न वरितो आहे, न ई उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कई आहे। जी।